पाकिस्तान स्टील मिल जे रिटायर्ड मुलाज़िमनि पारां रहतू न मिलण ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते रिटायर्ड मुलाज़िमनि जो चवणु हो त रहतू न मिलण सबबि रिटायर्ड मुलाज़िमनि जी तकलीफ़ुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिं करे हू लाचारी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त जेसिताईं खेनि रहतू न मिलंदियूं तेसिताईं उन्हनि जी जदोजहद जारी रहंदी। मुलाज़िमनि जो चवणु हो त 6 वरनि खां हू पुरअमन तरीक़े सां सब्र जो मुज़ाहिरो करे ऐं कोशिश करे रहिया आहिनि त क़ानूनी फोरम ज़रिए रहतू हासिल कनि, पर हर पासे खां मायूस थियण खां पोइ हू एहतिजाज जो रस्तो अख्तियार करण ते मजबूर थी विया आहिनि। ये तो एक एहतिजाज है, मगर आप इनके घरों में जाके देखें कि किस तरीके से इन एम्प्लॉइज के बच्चे भूख इफलास से तड़प रहे हैं। इनके बुजुर्ग वालिदैन किस तरीके से दवाएं न होने की वजह से तड़प तड़प के खुदा के पास चले जाते हैं। ये इनका हक नहीं है कि इनको जो है वो इंसाफ दिया जाए और इनको अपनी वाजिबात अदा की जाए, ताकि वो अपने तरीके से इज्जत के साथ जिंदगी गुजार सके। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।